अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइव लाइन जान करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वहीद बशमा और हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर अथनि प्रोग्राम में तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान असां सां गॾु हूंदा आहिनि ऐं कोरोना जे बारे में यको तव्हांखे असां ॼाण ॾींदा अचूं पिया। हिन वक़्तु ओमिक्रॉन असां वटि पर सॼी दुनिया में हली रहियो आहे ऐं वैक्सीन बि हली रहिया। गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान सॼे मुल्क में घर घर वैक्सीन लॻाइण जी मुहिम शुरू कई आहे, उहा हली रहिया। उन बाबति तव्हांखे ॼाणींदासीं उन मां कीअं फ़ाइदो वठिजे ऐं उहे टीमूं जॾहिं तव्हां वटि अचनि त उन मां कीअं फ़ाइदो वठिजे, कहिड़े क़िस्म जा माण्हू जेके आहिनि उहे वैक्सीन लॻाराइनि, पहिरियों डोज़ लॻाइणो आहे, ॿियो लॻाइणो आहे या बूस्टर डोज़ लॻाइणो आहे ऐं उन्हनि सां तावन कीअं कजे त जीअं असां सभिनी माण्हुनि खे 100% वैक्सीनेट करायूं त जीअं असां खां कोरोना जी जेका वबा आहे उनजो मुक़ाबिलो बि करे सघूं, उनखे ख़तमु बि करे सघूं। छो त वायरस में इहा सलाहियत हूंदी आहे त हू मुख़्तलिफ़ शिकिल में मुख़्तलिफ़ नालनि सां चेंज थींदो वरी ज़ाहिर थींदो रहियो आहे, जंहिंजो असां वटि मिसाल मौजूदु आहे त कोरोना तक़रीबन 5 वेरिएंट में सॼी दुनिया में ज़ाहिर थियो आहे। थी सघंदो अॻिते बि कंहिं वेरिएंट जे नाले सां जल्दी ज़ाहिर थिए। पोइ कॾहिं उहे जेके वेव्स ईंदियूं आहिनि ख़तरनाक बि हूंदियूं आहिनि, कॾहिं वरी एतिरियूं ख़तरनाक न हूंदियूं आहिनि। जीअं ओमिक्रॉन जेको आहे सो पंहिंजी जॻह ते इफेक्टिव आहे, बीमार त घणो करे थो पर उन जूं जेका सीवियरनेस आहे उहा तमामु घटि आहे। त असां कोशिशि कंदासीं त हिन मुहिम मां असां कीअं फ़ाइदो वठूं, सभु माण्हू वैक्सीनेटेड कीअं थियनि ऐं उन सां गॾोगॾु ॿियूं जेके बीमारियूं लॻनि थियूं या ॿिया जेके माण्हू मरीज़ आहिनि ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां उहे कोरोना खां कीअं पाण खे बचाइनि। इस सिलसिले में मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे नाले वारो प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर शोरो, जेके पाण पब्लिक हेल्थ फिज़िशियन आहिनि। उन सां गॾोगॾु ऐं PMA जा अॻवान बि आहिनि। डॉक्टर साहिबु जो हिकिड़ो तमामु सुठो कमु आहे। डॉक्टर साहिबु पुछंदासीं त इहे घर घर जेका मुहिम हली रही आहे उन मां असां कीअं फ़ाइदो वठूं ऐं हिन मां असांखे कहिड़ा फ़ाइदा आहिनि, छा इहा हिकिड़ो ई जेको मुहिम आहे जा हिकिड़ो ई जेको राउंड आहे इन मां फ़ाइदो थींदो या अॻिते हली कंहिं ॿिए राउंड जी बि असांखे ज़रूरत पवंदी। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल गफूर शोरो, तव्हां हिते असां वटि। डॉक्टर साहिबु, तव्हां सां हमेशह ज़िक्र थींदो रहंदो आहे मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते, कोरोना ते बि काफ़ी ॻाल्हि थी आहे, ओमिक्रॉन जेको आहे हिन वक़्तु मौजूदु आहे, असां वटि बि आहे ऐं सॼी दुनिया में मौजूदु आहे। जेकॾहिं अॼु जी असां कराची जी ॻाल्हि करियूं त तक़रीबन 80% 18% प्लस जेको सो मरीज़ हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि। पर गवर्नमेंट ऑफ सिंध या गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान बाक़ाइदा हिकिड़ो डिसाइड कयो त हाणे असां सेंटर त खोलिया ऐं पर हाणे घर घर असां पंहिंजी टीमूं मोकिले, जीअं पोलियो जी मुहिम लाइ ईअं चोॾहं ॾींहंनि जी मुहिम हलाई वई आहे त जीअं जेके बि माण्हू घर में वेठा आहिनि या जेके नथा पहुची सघनि या जिन खे इहा सहूलियत न आहे त उहे वैक्सीन सेंटर ते वञनि, उहो हुन मां फ़ाइदो वठनि। त तव्हां छा था सम्झो इहा जेका मुहिम गवर्नमेंट शुरू कई आहे इहा तमामु बहितरु अमल आहे? महिरबानी भाई साहब, बिल्कुलु मुंहिंजे ख़्याल में PMA जो जेको पहिरीं हिकु डिमांड बि हुई, उन्हनि डिमांड्स में हीअ हिकिड़ी पहिरीं डिमांड जेका गवर्नमेंट सिंध करे पई या पाकिस्तान सॼे पाकिस्तान में कई पई त इहा ई हुई त तव्हां जेकॾहिं उन्हनि खे घर घर वञी एक्टिवली जेकॾहिं कंदो वैक्सीनेट, शायदि इहो तइदादु असां ज़्यादा करे सघूं। छो त हिन वक़्तु एतिरो तइदादु न आहे, जे तइदादु घटि हुअण जे करे जेको तक़रीबन 50% खे टच त कयूं था। बिल्कुलु बिल्कुलु कयूं था, लेकिन असांखे इन खां वधीक खपे, असांखे वधीक खपे, इन खां वधीक खपे जे असां हिन मां वबा मां जान छॾाए सघूं। असांजो डेवलप्ड कंट्री आहियूं, जेकॾहिं कोई अलाह न करे सीरियस नथो बि मरीज़ थिए तॾहिं बि उहो 15 ॾींहं 10 ॾींहं 20 ॾींहं सफ़र करे थो, इकोनॉमिकली असां ॾाढो सफ़र कयूं था। ज़रूरु आहे उनजो ओतिरा इलाज जा बंदोबस्त सही नथा थियनि, इन करे वैक्सीन ज़रूरी आहे। वैक्सीन तमामु ज़रूरी आहे। चवंदा आहिनि न प्रिवेंशन इज़ बेटर देन क्योर। त जेकॾहिं तव्हां उनखे बीमारी खे जेको सो पहिरीं मुंड में बची विया उनखां त इहे वॾा मसइला पैदा न थींदा, इलाज न थींदा, बाक़ी जेके मसइला मसाइल आहिनि घर जा फैमिली में उन खां सभिनी खां तव्हां बची सघो था। त सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान गवर्नमेंट ने तमामु बहितरीनु इहो फ़ैसिलो कयो आहे ऐं घर घर वञी स्पेशली जेके हेल्थ केयर वर्कर्स जेके आहिनि उहे अॻे ई असां वटि कमु कनि पिया, जेके मैटर्निटी ते ऐं ॿारनि जी जेके बीमारियूं आहिनि या औरतुनि जी बीमारियुनि ते जेको आगाही ॾींदियूं रहंदियूं आहिनि, उहे हिन वक़्तु जेको सो वैक्सीनेशन सिस्टम में शुरू मतिलबु शामिलु पोलियो में बि इहे वर्कर शामिल हुआ त इन्हनि खे वधीक ॼाण आहे। हा, त उन्हनि खे ट्रेन कयो आहे, मुसलसल कमु कंदे हिन वक़्तु उनखे वधीक ट्रेन बि कयो आहे। त मुंहिंजे ख़्याल में त इन सां तमामु सुठो हिकिड़ो असरु पवंदो ऐं तमामु सुठी जेका कवरेज असांखे मिलंदी वैक्सीन। ॾाढी सुठी ॾाढी गवर्नमेंट पाकिस्तान जो इहो टारगेट आहे त 90% खां वधीक असांखे माण्हू 14 ॾींहंनि में वैक्सीनेटेड करणा आहिनि। छा हिन टारगेट खे असां अचीव करे वेंदासीं या किथे रुकावट ईंदी? ॾिसो, ॾाढियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके इन में रुकावट आहिनि, जंहिंमें हिकिड़ी त वॾी इहा ॻाल्हि आहे त माण्हुनि जो पंहिंजो इंट्रस्ट तमामु घटि आहे। इंट्रस्ट जी ॻाल्हि आहे, माण्हू जेकॾहिं इंट्रस्ट वठनि था, ऐं नथो सम्झां त वॉलंटरीली वञनि। हाणे त सेंटर बि तमामु घणा थी विया आहिनि ऐं सेंटरनि जे बराबरि में आहिनि, उन में बि तव्हां नथा वञी सघो त हाणे तव्हांजे घर जे बराबरि में गाॾी बीठल आहे, उन में वञो। जेकॾहिं उन में नथा वञी सघो डोर स्टेप ते माण्हू हाणे तव्हांजे घर में जेके अची थो वैक्सीन लॻाए
तव्हांखे ॾिसो पोलियो बि असांजे लाइ प्रॉब्लम इन ई करे वियो न त माण्हुनि जो कोऑपरेशन घटि रहियो। हा सही ॻाल्हि। ऐं त हिन वक़्तु जेकॾहिं वैक्सीन जो बि इहा सूरत हाल रही त असांजे लाइ मसइलो आहे। अदरवाइज़ मुंहिंजे ख़्याल में इहो कोई एतिरो टारगेट अचीव करणु कोई एॾो मसइलो न आहे। हा जेकॾहिं माण्हुनि तव्हां कयो त 90% प्लस बि थी सघे। एक्ज़ैक्टली 100% थी सघे थो, कोई इशू न आहे हिन में। ऐं पर मसइलो इहो आहे त असांजा माण्हू जेको हिन ॻाल्हि खे सीरियसनेस खे सम्झण जी जेकी ॻाल्हि संजीदा आहे ऐं मसइलो वधी अञा जेको थो असां लाइ प्रॉब्लम करे थो, असांजी रोज़ी रोटी जो सुवाल बि थिए थो ऐं माण्हुनि जी मौत थिए थी त उन लाइ अञा वधीक मसइला थियनि था। त उहो मुंहिंजे ख़्याल में आवाम खे इहो हाणे सोचणु घुरिजे त गवर्नमेंट असांजी भलाई लाइ करे पई ऐं असांखे बि उनजो साथ ॾियणु घुरिजे। बिल्कुलु उनके साथ। अच्छा तव्हां ॿुधायो त पाकिस्तान जेका असांजी PMA आहे पाकिस्तान मेडिकल इंस्टीट्यूट उनजो बि हिकिड़ो वॾो साथ आहे, उहे डॉक्टर साॻिया हिते बि कमु कंदा, उनजो बि हिकिड़ो इहा तव्हां शुरू में त असांजी बि डिमांड त घर घर वञी माण्हुनि खे वैक्सीनेटेड कजे त जीअं 100% माण्हू वैक्सीनेटेड हूंदा त असां कोरोना जहिड़ी वबा खे फेस बि करे सघूं था, ख़तमु बि करे सघूं था। त उन में तव्हांजो डॉक्टरनि खे तव्हां छा चवंदा आहियो त जेके फैमिली फिज़िशियन्स आहिनि या हेल्थ वर्कर आहिनि उहे माण्हुनि खे कीअं मोटिवेट कनि, छा ॿुधाइनि, कहिड़े तरीक़े सां हिन तरफ़ राज़ी कनि त जीअं अञा तव्हां वारी ॻाल्हि आहे त 100% असांजी कवरेज अॻिते वञे। बिल्कुलु असांजे जेके बि डॉक्टर्स आहिनि उन्हनि खे पहिरीं त असांजो जेके वर्कशॉप आहिनि उन जे ज़रिए ॿुधायो वियो त तव्हांखे पंहिंजो पाण खे कीअं बचाइणो आहे। ठीकु आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, माण्हू पाण सेफ हूंदो त ॿिए खे सेफ हूंदो तव्हां ॿिए खे बचाईंदो। पोइ हुनखे ॿुधायो वियो आहे त तव्हां वटि जेके कोई अनवैक्सीनेटेड माण्हू अचे थो त सिम्टम्स सां अचे थो उनखे छा करिणो आहे, या विदाउट सिम्टम्स अचे थो त उनजी फैमिली खे कीअं जेको तव्हां प्रॉपर तरीक़े सां जेको गाइड कंदो त हेल्थ एजुकेशन बिल्कुलु उनखे असां हेल्थ अवेयरनेस हेल्थ एजुकेशन चई सघूं था। त उनजे ज़रिए असांजा न सिर्फ़ु जो फैमिली फिजिशियन आहिनि बल्कि कंसर्न लेवल जा जेके माण्हू आहिनि उहे बि हिन में बाक़ाइदे इन्वॉल्व उनखे आगाही ॾींदा आहिनि त तव्हांखे छा करिणो आहे। ऐं मां खोड़ सारा माण्हुनि जा मिथ आहिनि हिकिड़े क़िस्म जो जेके मुख़्तलिफ़ ग़लति ॻाल्हियूं जेके आहिनि मुआशिरे में हलनि थियूं उहे वीचारा माण्हू उन ते डिॼनि था, उनखे प्रॉपर चवनि था त हिनखे लॻण सां पोइ जेको सो माण्हू मरी थो वञे। ग़लति ॻाल्हि पर उहो डॉक्टर ते त एतमाद आहे न, डॉक्टर जॾहिं डॉक्टर ते एतमाद आहे उन डॉक्टर से जेको जेकॾहिं चवे थो त उनजो वॾो असरु पियो आहे, वॾो असरु थो पए डॉक्टर जो। छो त हिन खां PMA जेको बाक़ाइदे डॉक्टर्स जी तक़रीबन 3-3.5 जेको हिकिड़ी तादादु आहे उनखे उन्हनि ट्रेन कयो इन मुतलिक़ त तव्हांखे कीअं जेको सो मरीज़नि सां डील करिणो आहे, उनजी फैमिलीज़ खे कीअं जेको सो इन ते आमादा करिणो आहे त उहो पंहिंजो वैक्सीनेटेड कराइनि। त उनजो चङो सुठो असरु पियो आहे। ऐं उनजो हिकिड़ो असां डॉक्टर्स जेको शुरू में थोरो डपु हुयो त असां पंहिंजो सेंटर पंहिंजे PMA हाउस में खोले छॾियो ऐं उनजी जेके बि डॉक्टर हुआ ऐं उनजी फैमिलीज़ हुयूं उन सभिनी खे वैक्सीनेट करे उन्हनि खे ॿुधायो आवाम ॾांहुं हिकिड़ो मैसेज वियो त जेके बि डॉक्टर हुआ सभु तक़रीबन वैक्सीनेटेड आहिनि। हिन वक़्तु कराची में तव्हां ॾिसंदो 95 जे क़रीब जेको डॉक्टर असां वैक्सीनेट करे चुका तक़रीबन डॉक्टरनि सभिनी वैक्सीनेट कराया, पैरामेडिकल स्टाफ बि वैक्सीनेट आहे। पर सॼे सिंध में या सॼे मुल्क में इन तरफ़ असांजा मेडिकल जो जेको बि स्टाफ आहे उहो इन तरफ़ तमामु बिल्कुलु 100% कमु कयो आहे। अच्छा डॉक्टर साहिब हिकिड़ी ॻाल्हि हिन में अचे थी त मुख़्तलिफ़ माण्हुनि जा सवाल हूंदा आहिनि त जेकॾहिं कंहिंखे कोरोना वायरस में मुब्तला आहे उहो ओमिक्रोन में या जेके हिन वक़्तु एडमिट आहिनि या घरनि में वेठा आहिनि, जेकॾहिं टीम वञे थी छा उहो उन क्वारंटाइन जे दौरान बि वैक्सीन कराए सघे थो या जॾहिं उहा बीमारी ख़तमु थिए त पोइ उहा कराए? न बिल्कुलु न। शुरू में इहो हुयो त तव्हांजो जेको आहे जॾहिं कोरोना थी थो वञे त उनखे कम से कम 19 डेज़ तव्हांखे जेको थो वैक्सीन न आहे लॻाइणी। पर हाणे रिकमेंडेशन कुझु चेंज थी आहे त हिन ओमिक्रोन खां पोइ तव्हां 28 डेज़ के बाद बि लॻाए सघो था, कोई इशू न आहे। न जेको बीमार उन मौजूदु आहे बीमार जी ॻाल्हि कंदो जॾहिं बीमारी मां उथे थो न उथे न जेको उन 14-7 ॾींहंनि जे दौरान उन दौरान न आहे लॻाइणी। मां इहो माण्हुनि जो सुवालु आहे त उन वक़्तु टीम आई त उनखे ॿुधाए त हीउ माण्हू आहे असां जेको आहे मरीज़ आहे जॾहिं ठीकु थींदो त पोइ लॻाए? बिल्कुलु बिल्कुलु उन वक़्तु बिल्कुलु न आहे लॻाइणो। उहो ई चवां थो त सही थियण खां पोइ उनजो ड्यूरेशन जेको आहे उन ड्यूरेशन तहत ई लॻाइणी पवंदी, उन खां पहिरीं नथा लॻाए सघो, उनजो नुक़सान बि थी सघे थो। त माना उहो जॾहिं ठीकु थी वञे एक्ज़ैक्ट त पोइ उहो वरी ॿीहर वैक्सीन जे लाइ पाण वञे या टीम खे घुराए लॻाए सघो? उहो थी सघे जंहिं तरह जेकॾहिं उहो अफोर्ड करे सघे थो वञणु त बहितर आहे। नथो करे सघे 80+ आहे त गवर्नमेंट इहा बि फैसिलिटी ॾिए पई अॼुकल्ह घर वञी जेको उनखे लॻे। हाणे वैसे बि घर घर लॻे पियो पर जेके 80+ आहिनि उन लाइ स्पेशली पहिरीं खां बि इजाज़त हुई त जेकॾहिं तव्हांखे ज़रूरत आहे त तव्हां असांजी एम्बुलेंस अची वेंदा ऐं थियो हलियो पियो इहो कमु। इहो बि सुठो क़दम आहे, इहो बि सुठो क़दम। अच्छा डॉक्टर साहिब छा तव्हां सम्झो था त हिन वजह कोरोना में तक़रीबन जीअं हाणे तव्हां कराची जी या ॿियनि शहरनि जी ॻाल्हि करियो त तक़रीबन 10% खां मथे सभिनी शहरनि में मरीज़ मौजूदु आहिनि, के घरनि ते आहिनि क्वारंटाइन में, के अस्पतालनि में मौजूदु आहिनि। जॾहिं टीमूं वेंदियूं त इहे माण्हू त सम्झ रिफ्यूज़ थी वेंदा या बची वेंदा, पोइ छा हिन लाइ को ॿियो राउंड बि करिणो पवंदो? हीउ राउंड न आहे फ़िलहालु। ॾिसो हिन वक़्तु जेका 14 ॾींहंनि जी मुहिम आहे, 14 ॾींहंनि जी मुहिम त सिर्फ़ु इहा आहे त उहे माण्हू जेके रहिजी विया आहिनि उन्हनि खे कवरेज कजे। छो त बूस्टर बि हले पियो, तव्हांखे ख़बर आहे हिन वक़्तु त उहो बूस्टर उन माण्हू जेके वैक्सीन कराए विया आहिनि उनजो बि हले पियो। इहो सिलसिलो हलंदो रहंदो जेसिताईं असांजा जेको सो परसेंटेज जेको 90 तव्हां जेका चयो आहे
इन्हनि में जेको 90% नथो थी सघे तेसिताईं हिनखे एक्सटेंड बि थी सघे थो अॻियां हली जेको हिनखे असांखे परसेंटेज हासिलु करिणो आहे असांखे सॼो ॾींहुं गुज़ारणा न आहिनि त उन में उमेद इहा आहे त असांजो वधि में वधि जेको थी सघे बाक़ी जेके रहंदा उनजो फेस हिकिड़ो ॿियो करे कीअं वधि में वधि हिनखे कामयाबु कजे हिकिड़ो त तव्हां चओ त माण्हुनि जो तावन खपे इन खां अलावा ॿियो बि कुझु असां करे सघूं था मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो माण्हुनि जो तावन सां गॾु असां में पंहिंजी जेके हेल्थ केयर वर्कर्स उनजी कमिटमेंट प्लस गवर्नमेंट जी विल हिन में तमामु वॾो अहम रोल आहे टे चीज़ूं जॾहिं गॾु हूंदियूं तॾहिं कमु थींदो गवर्नमेंट जी विल आहे गवर्नमेंट जी विल आहे उहा साबित थी वई असांजा माण्हू कमिटेड आहिनि हेल्थ केयर वर्कर्स वीचारा घर घर वञनि था ऐं टियों आहे त माण्हू जेको आहे हाणे उनखे रिस्पॉन्स छा था ॾियनि बसि इन ते डिपेंड करे थो त असांजूं ॿ त पिलर्स कमु बराबरि कमु कनि पिया ऐं टियों जेकॾहिं हुन सां शामिलु थी थो वञे त कोई हिन में जेको सो रुकावट न तव्हां छा था सम्झो मीडिया ते बि जेकॾहिं कोरोना जी असां ॻाल्हि कयूं सॼी दुनिया जी मीडिया ते असांजे पाकिस्तान जी मीडिया ते असां वटि बि तमामु घणी ॻाल्हि थी आहे त कोरोना छा आहे हुनजी साइन सिम्टम छा आहिनि जे बचाव जा छा तरीक़ा आहिनि वैक्सीन हले थी छा माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस आहे वारनि वस्तियुनि ॻोठनि में या परे वारनि इलाइक़नि में या अञा बि माण्हुनि खे अवेयरनेस ॾिनी वञे ॿुधायो वञे त वैक्सीन लॻारायो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हां हाणे ॻोठ में बि वञी कंहिंखां पुछंदो तव्हांखे इहो डॉक्टर वारी कहाणी सॼी ॿुधाईंदो त कोरोना आहे छा किथां पैदा थियो छो त एतिरो जेको सो इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे पॉज़िटिव ॻाल्हि आहे त मीडिया रेडियो प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सभिनी पंहिंजो कमु कयो आहे त उन माण्हुनि ताईं हिकिड़ी सुजागी पहुती आहे आवाज़ु उन्हनि जो उस ताईं पहुतो आहे रेडियो ते रोज़ाना ॿ टे प्रोग्राम अचनि था जेके ॻोठनि में परे परे आहिनि माण्हू जिते उते पहुचनि था लोकल ॿुधनि था FM हलनि था त उन्हनि सभिनी जो हिकिड़ो तमामु बहितरीनु रोल इहो रहियो आहे ऐं उनजे वैक्सीन जी ॼाण माण्हुनि खे आहे माण्हू उन करे सभिनी माण्हुनि खे ॼाण आहे हिन जी त वैक्सीन जेको आहे तमामु बहितरीनु आहे पर उहो वरी कुझु इहो आहे त कुझु अहिड़ी मतिलबु थींदा न हर कम्यूनिटी में कुझु न कुझु अहिड़ियूं चीज़ूं पैदा थींदियूं आहिनि जंहिंजे जेके मिथ हिकिड़ा पैदा कंदा आहिनि माण्हू त बाबा हिन जे करे जेको सो हीउ बि नुक़सानु थियो हीउ बि नुक़सानु थियो थोरो जेके वीचारा अनपढ़ माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां ॾिजंदा छो त उहो त रिसर्च जेका पढ़ी नथा सघनि उहो रोज़ाना इहो जेको गाइड करे त उन लाइ डॉक्टर जेके उते जे वेठल आहिनि लोकल डॉक्टर उन्हनि जो वॾो रोल आहे उन्हनि खे इनखे अञा वधीक जेको सो अपडेट करिणो पवंदो उन्हनि खे ॿुधाइणो पवंदो उन्हनि जी अवेयरनेस ॾियणी पवंदी त आउं सम्झां थो डॉक्टर हूअं बि कनि पिया कमु इहो ऐं उमेद इहा आहे त हीअ जेको असांजो कैंपेन आहे इहा कामयाबु वेंदी अच्छा सर उहे जेके माण्हू आहिनि जिन खे बूस्टर लॻणो आहे या जिन खे पहिरियों डोज़ लॻणो आहे त इहा साॻी टीम वटि इहे सभई वैक्सीन हूंदियूं जंहिंखे बूस्टर लॻाइणो उनखे बूस्टर लॻाइणो हिन वक़्तु या जंहिंखे पहिरियों डोज़ लॻाइणो उनखे पहिरियों डोज़ लॻाइणो हिन वक़्तु जे घर घर जेको वञी पिया कनि न उहो बूस्टर डोज़ न आहे अच्छा नई फ्रेश जेके रहिजी विया आहिनि असां पहिरीं त असां उनखे कवरेज कयूं जिन न लॻाई उहे जॾहिं कवरेज उनजो थी वेंदी टोटल कवर करे वेंदासीं असां त पोइ असांखे जो बूस्टर लाइ वञणो पवंदो उन बूस्टर में त माण्हू ख़ुदि अचनि पिया जेके वैक्सीनेटेड आहिनि उहे बिल्कुलु अचनि पिया सेंटर अचनि पिया ऐं कराइनि पिया तमामु सुठे नमूने सां असां ॾिसिया विज़िट कया आहिनि काफ़ी सेंटर बल्कि असांजे सेंटर जेको आहे उन में बि ॾाढी रश हूंदी आहे उन में जेके डॉक्टर जेके रहियल हुआ सभु पंहिंजे कराया विया आहिनि तक़रीबन त बूस्टर लाइ त कोई इशू न आहे फ़िलहालु असांखे उहा आहे त पहिरीं जेका असां बेसिक जेका कयूं पिया वैक्सीन उहा कवर करे वठूं हुन में इन करे अच्छा अञा बि कुझु माण्हुनि जी इहा सोच आहे डॉक्टर साहिबु चवां तव्हां डॉक्टर आहियो तव्हां वटि बि रोज़ मरीज़ अचनि था जेके डॉक्टर फील्ड में वेठा आहिनि या जेके कमु था कनि या जेके डेली अस्पताल में OPD था लाइनि माण्हुनि जे अञा बि काफ़ी मुंहिंजे कंदे 20% 30% माण्हुनि जे अञा बि इहो ख़्यालु आहे त कोरोना त कुझु बि न आहे कोरोना जो कोई अहिड़ो मसइलो कोन्हे इहो असांखे परेशान नथो करे मतिलबु अञा बि माण्हू उनखे ॾाढो इग्नोर था कनि छा ईअं आहे न आहे त इहो पहिरीं बिल्कुलु हुयो पर हाणे जंहिं जंहिं घर में आउं नथो सम्झां को घर रहिजी वियो हुजे जिते कोई मरीज़ न ज़ाहिर थियो हुजे ठीकु आहे इहा ॻाल्हि सुठी आहे वॾी तइदाद में मरीज़ ज़ाहिर थिया आहिनि ऐं उनखे डायग्नोस हाणे माण्हू इहो फील कनि था कोरोना आहे लेकिन चवंदा ठीकु आहे बची वेंदो असां में ताक़त आहे या हीअं थी वेंदो बहरहाल उनजो हिकिड़ो असरु ॿियो पए थो जंहिं घर में कोरोना हिकिड़ो मरीज़ पैदा थिए थो न त उहो सिर्फ़ु हिकिड़ो नथो रहे पोइ सॼो घर उन में शामिल थिए थो ऐं उन में काफ़ी प्रॉब्लम्स पैदा थियनि था असां स्टेबल न आहियूं असांजो हेल्थ केयर इकोनॉमी असांजी सुठी न आहे हेल्थ केयर सिस्टम बि एतिरो स्ट्रांग न आहे जो असां कवर अलहमदुलिल्लाह हींअर तमामु सुठी गवर्नमेंट ने जेका इजाज़त ॾिनी त तव्हां घरनि ते रहो इहो वॾो बर्डन असांजो घटि थी वियो न त अस्पतालूं भरिजी वञनि अस्पतालुनि सां वॾो मसइलो थी वियो आहे ऐं इन करे जेको हाणे बल्कि इहा जेका तव्हां ॻाल्हि चओ पिया न उहा तमामु घटि माण्हू कनि था त कोरोना उहो मूंखे सम्झ में नथो अचे त उहे जेके कनि था त छो था कनि बीमारी मौजूदु आहे उनजो साइन सिम्टम्स आहिनि ऐं ख़ुदि ई परेशान आहिनि उन बीमारी जे करे उन घर में टे मरीज़ पिया आहिनि पोइ जेकॾहिं ॻाल्हि कंदा त इहो ॾाढी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे लेकिन मुंहिंजे ख़्याल में हाणे उहो तइदाद घटि थी वियो आहे बाक़ी हाणे इहे चवनि था त ठीकु आहे अलाह ते भरोसो आहे सभिनी बीमारियुनि लाइ इहो कुझु माण्हू ज़िक्र ज़रूरु कनि था बाक़ी हाणे इहो कॉन्सेप्ट जेको हिननि जो पहिरीं हुयो तव्हां छा था सम्झो त जेको कोरोना जो पहिरीं लहर हुई
उन जूं साइन सिम्टम, पोइ ॿी जूं, पोइ टी जूं, पोइ डेल्टा जूं, या हाणे ओमिक्रॉन जूं, सभु साॻियूं आहिनि, सिर्फ़ु फ्लू ई आहे या का चेंजिस आहिनि? न चेंजिस त आयूं आहिनि न। पहिरीं जेका तव्हांखे शुरू में जेको कोरोना आयो उनजी थोरी घणो जेको सो चेंजिस आयूं, ॿिए में वरी हुन खां थोरी चेंजिस आयूं। हाणे जेको ओमिक्रॉन जेको आहे उन में चेंजिस आयूं आहिनि। त पहिरें जेको सो स्नीज़िंग थींदी हुई, माण्हू खे नक मां पाणी वहणु शुरू थींदो हुओ, गले में लेकिन हिन वक़्तु जेको ओमिक्रॉन आयो आहे स्पेशली गले में सूरु ॾाढो घणो थो थिए माण्हुनि खे। बुखार बि साॻियो थिए थो, बुखार थिए थो, पहिरीं वारे में गले में एतिरो सूरु न हूंदो, नज़लो बि थिए थो, ज़ुकाम बि थिए थो, त तक़रीबन साॻियूं त आहिनि। तक़रीबन सां बसि सिर्फ़ु इहो आहे त ड्राई कफ जेको आहे उन वक़्तु तमामु घणी थींदी, हिन वक़्तु मरीज़नि खे थोरी घटि आहे। त या लेकिन इहो आहे त सिम्टम्स तक़रीबन कोई घटि वधि थींदियूं आहिनि, लेकिन आहिनि उहे ई जेके पहिरीं हुयूं। उन में वॾो तइदाद जेको तब्दील न थियो। अच्छा, जेकॾहिं कंहिंखे इहे साइन सिम्टम आहिनि, कंहिंखे खंघि आहे, बुखार आहे, निज़लो आहे, ज़ुकाम आहे, ऐं हाणे उनजो डायग्नोज़ इहो आहे त छा कोरोना जी PCR कराए पोइ ई ख़बर पवंदी त हिनखे इहो फ्लू आहे या को ॿियो आहे, या ईअं क्लिनिकली तव्हां उनखे ट्रीटमेंट करे सघो था, या उनजी इन्वेस्टिगेशन करणु तमामु ज़रूरी आहे? इन्वेस्टिगेशन मुंहिंजे ख़्याल में करणु तमामु ज़रूरी आहे। हिन वक़्तु हिकिड़ी रैपिड टेस्ट बि थिए थी, जेका तव्हांखे अधु कलाक जे अंदरि मिली थी वञे, उहा करायो, ऐं उन ते जेकॾहिं तव्हां पॉज़िटिव आहियो त पोइ तव्हां PCR ज़रूरु करायो। अदरवाइज़ तव्हांखे उनजी ज़रूरत न आहे। जेकॾहिं किट ते तव्हां अची था वञो सस्पेक्टेड आहियो त आइसोलेशन करियो मरीज़ जी वरी, छो त तव्हांखे ख़बर आहे हिन जो रेशो जेको आहे पॉज़िटिव ऐं फॉल्स नेगेटिव ऐं फॉल्स पॉज़िटिव जो रेशो आहे उहो तक़रीबन 65 ऐं 35 जो आहे। त उन में असांखे कुझु केस रहिजी वेंदा आहिनि। अहिड़ा खोड़ सारा थिया आहिनि। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त हुयो, उनजो केस थियो, उनजे घर में जेको सो उनजी वाइफ जेको त पॉज़िटिव अची वई आहे, पाण चई तव्हां नेगेटिव वञा तंहिं करे कुझु बि न आहे। 5 ॾींहं खां पोइ वरी उन तकलीफ़ जॾहिं वधी वञी कराई त उहो बि पॉज़िटिव हुयो। त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांजी टेस्ट जेका आहे इहो त मेडिकल साइंस में फॉल्स ऐं पॉज़िटिव थींदो रहंदो आहे। थींदो रहंदो आहे। त उन ते इहो बिल्कुलु न सम्झो त असां जेके नेगेटिव आहियूं त नेगेटिव आहे। वरी बि एहतियात करो, वरना छो त तव्हांजो करे के ॿिए खे लॻी सघे थो, तव्हांजे करे फैमिली मेंबर को मुतासिर थी सघे थो। त एहतियात करणु ज़रूरी आहे। हाणे 5 ॾींहं खां 7 ॾींहं ताईं तव्हां जेकॾहिं क्वारंटाइन थी वियो त इनफ। हा, हिन में इहो तव्हां छा था सम्झो त हाणे जेके इहो कोरोना जा जेके हिन वक़्तु असां 5 वेव्स आहे, जेको ॿिया इहो वायरस का वरी चेंज करे कंहिं ॿी सूरत में वरी ॿिए कंहिं नाले सां ज़ाहिर थी सघे थो दुनिया में? बिल्कुलु थी सघे थो। जेसि ताईं तव्हां मुकमल तौर ते पूरी दुनिया वैक्सीनेटेड नथी थिए त कंहिं न कंहिं दुनिया जे हिसे में इहो दोबारा जेको सो पंहिंजो वरी शक्ल तब्दील करे अची सघे थो। पोइ उहो छा भला एतिरो ताक़तवर हूंदो या कमज़ोर हूंदो? उहो कुझु नथो अची सघे। जीअं असांखे पहिरीं ॿुधायो वियो त हीउ जेको ओमिक्रॉन आहे तमामु ख़तरनाक आहे, सभिनी खां ख़तरनाक आहे, डेल्टा खां ख़तरनाक आहे। लेकिन बाद में असांखे ख़बर पई त उनजी जेको सिम्टम्स एतिरो ख़तरनाक न आहिनि ऐं उनजी सीवियरिटी बि एतिरी ख़तरनाक न आहे। सवाइ इन्फेक्शियसनेस जो आहे उनजो ज़्यादा आहे, फैले ज़्यादा तेज़ी सां थो। त थी सघे थो कोई अहिड़ो वायरस आहे जो तमामु ख़तरनाक बि हुजे। थी सघे थो बिल्कुलु। न त पोइ जेके असांजा वैक्सीनेटेड आहिनि माण्हू, जेके वैक्सीनेटेड, हाणे मां उनजी ॻाल्हि थो करियां, जिन 2 डोज़ लॻाराए छॾिया आहिनि या बूस्टर डोज़ लॻाया, कहिड़ी बि सूरत में कहिड़ी बि वेरिएंट जेकॾहिं अचे थो त उन्हनि ते इनजो असरु पवंदो? असरु ज़रूरु पवंदो, लेकिन घटि बनस्बत उनजे जेको वैक्सीनेटेड बिल्कुलु न आहे। तव्हां दुनिया में ॾिसो हिन वक़्तु जेके माण्हुनि जा डेथ थिया आहिनि उहो खणी तव्हां डेटा ॾिसो, उन्हनि में तमामु 1 खां 2% जेको त मुश्किल सां माण्हू उहे हूंदा जेके वैक्सीनेटेड हुआ। छो त उहे माण्हू आहिनि जिन खे कोई वॾी प्रॉब्लम हुई, हार्ट अटैक थी चुका हुआ 2-3 दफ़ा, उन्हनि खे डायबिटीज़ खां सफ़र पिया कनि, दमे जा मरीज़ आहिनि, COPD जा मरीज़ आहिनि, खोड़ सारी बीमारियूं जेके उनखे अॻे पहिरीं लॻल आहिनि, उन्हनि जी डेथ ज़रूरु थी आहे। लेकिन बाक़ी जेके वैक्सीनेटेड आहिनि उनमें तमामु घटि थी आहे, तमामु घटि। ऐं सभु उहे माण्हू जेके आहिनि मौत जे मुंहं में विया आहिनि हिन वक़्तु जेके अनवैक्सीनेटेड, जिन खे वैक्सीन न लॻी हुई। त उहा जेका तव्हां ॻाल्हि कई त जेके माण्हुनि खे वैक्सीन लॻी चुकी आहे उनजे अंदरि कंहिं न कंहिं फॉर्म में जेको सो एंटीबॉडीज़ मौजूदु हूंदियूं, उहे रिस्पॉन्स ज़रूरु कंदियूं ऐं तव्हांखे फ़ाइदो हुनजो। न, पर जॾहिं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त असां वटि जीअं मम्स जो ज़िक्र कयूं असां शुरू खां, या मीज़ल्स, असां वटि वैक्सीन बि आहे, पर जेकॾहिं चवंदा आहिनि कंहिं ॿार खे या वॾे खे मीज़ल थी वञे त पोइ उहो उनजी इम्यूनिटी ठही थी वञे, एंटीबॉडीज़ ठही थी वञनि, पोइ उनखे ॿीहर न को वैक्सीन जी ज़रूरत आहे, उनखे भले थिए। त छा कोरोना जेकॾहिं कंहिंजे जिस्म थी निकिरी वियो आहे, मरीज़ ठीकु थी वियो आहे, त उनजी त इम्यूनिटी या एंटीबॉडीज़ ठही वियूं आहिनि, उनखे त ज़रूरत न हुअणु घुरिजे वैक्सीन जी या वरी ॿीहर बीमारी जे ख़तरे जी? तव्हां ॻाल्हि त सही कई आहे त हर जेको वायरस जो आहे उनजो रिस्पॉन्स अलॻि हूंदो आहे, उनजी एंटीबॉडी जो अलॻि हूंदो आहे। असां वटि हिकिड़ी फ्लू जी वैक्सीन थींदी आहे, हर 11 महीने जे बाद 12 मतिलबु साल जे अंदरि कराईंदा आहियूं असां। छो था करायूं? छो त असांजे इम्यून सिस्टम जेको आहे उन्हनि जी एंटीबॉडीज़ जेके आहिनि उनजे ख़िलाफ़ु बीमारी जे उहे 1 साल ताईं रहनि थियूं। उन खां पहिरीं असांखे करिणो पवंदो, अदरवाइज़ जेको तव्हांखे फ्लू अटैक करे सघे थो। सेम इहो ई तरीक़ो आहे कोरोना जो बि जेको ॾिठो वियो आहे रिसर्च में त 6 महीननि ताईं
हिन जे जेको तव्हांखे जेकॾहिं को एंटीबॉडी ठहनि थियूं त हलनि थियूं, पोइ घटी थियूं वञनि। हा, हिकिड़ो इहो बि हूंदो आहे न सबबु, त कंहिं चीज़ खे तव्हां बिल्कुलु छॾे ॾियो, आस्ते 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 हुन में कमी ईंदी रहंदी आहे। ईअं छॾे ॾियो की तव्हां हिकिड़ी बैटरी लॻाए छॾी आहे गाॾी में, गाॾी खे 6 महीने ताईं स्टार्ट न कंदो, छा तव्हांजी गाॾी स्टार्ट थी सघंदी? सुम्ही पवंदी। उहो जेकॾहिं हुनखे मुसलसल हलाईंदो रहंदो त उहो 12 महीना 6 महीना मतिलबु उन में जेके एंटीबॉडी ठहियूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं वैक्सीन लॻाईंदासीं त वधीक ताक़तवर ईंदियूं, अञा वधीक उहो मुक़ाबिलो करे सघंदियूं। तव्हां वरी अच्छा डॉक्टर साहिबु, हिकिड़ा माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे साइनस हूंदो आहे, एलर्जी हूंदी आहे, दमू हूंदो आहे, इहे असां वटि आहे जिन खे एलर्जी जे करे हर वक़्तु ज़ुकाम रहंदो आहे, निछूं ईंदियूं आहिनि, गलो ख़राबु, त छा जेके एलर्जी वारा मरीज़ आहिनि उहे कोरोना खां वधीक मुतासिर थिया आहिनि? अहिड़ी का रिसर्च आहे? बिल्कुलु ज़्यादा मुतासिर थिया आहिनि उहे सभई माण्हू जिनखे असीं साइनोसाइटिस चऊं था, मुख़्तलिफ़ एलर्जियूं हूंदियूं आहिनि जा एलर्जी जा आहिनि, या दमो त एलर्जी हिकिड़ो। हा, त उन्हनि जा जेके मरीज़ आहिनि उनखे ज़्यादा इहे तकलीफ़ थिए थी इन बीमारी में, ऐं उहे वेंट ते बि कॾहिं कॾहिं हलिया विया आहिनि। के जेको ऑक्सीजन जी सेचुरेशन जेका थींदी आहे, जेका असां 100% हुअणु घुरिजे, उहा तमामु घटि थी वेंदी आहे। त उनखे मेंटेन करण लाइ अस्पताल में रखंदा आहियूं त उनजी ऑक्सीजन प्रॉपर लॻाई वञे। त इहे सभु जेके माण्हू जेका कैटेगरी तव्हां ॿुधाई, इहा ज़्यादा मुतासिर थिए थी, ज़्यादा नुक़सान बि। पर उहे त ऑलरेडी दवाऊं वठनि था, भले एंटी एलर्जी बि वठनि था, पंहिंजी खंघि जी दवा बि वठनि था, उहे त दवाउनि ते आहिनि, त उहे दवाऊं हिन वायरस खे रोके नथियूं सघनि? बिल्कुलु कोई बि नथी रोके सघे। हिन वक़्तु त ऑलरेडी ड्रग ते आहिनि। हिन वक़्तु जेको कुझु रिसर्च हले पई, त कुझु रिसेंटली आहे, बल्कि अॼु मुंहिंजो हिकिड़े जेको तो रिसाले में पढ़ियो त को अहिड़ी रिसर्च अचे पई जो नेज़ल हिकिड़ी क़िस्म जी मेडिसिन बनाइनि पिया, त उहा इस्तेमालु कंदा। मां उहो कोरोना ते अचां थो त उन लाइ नेज़ल त बनाए, पर जेके माण्हू दमे जा आहिनि फ़र्ज़ु करे, उहो त मुसलसल एंटी एलर्जी ड्रग्स वठंदा रहंदा आहिनि। या कंहिंखे को गलो ख़राबु आहे या कंहिं एलर्जी आहे त उहो एंटी एलर्जी वठंदो रहे थो, एंटी इंफ्लेमेटरी ड्रग वठंदा रहनि था न, त उहे हिन वायरस खे रोके नथा सघनि। मुंहिंजो इहो सुवालु आहे। तव्हां जो उहा ॻाल्हि करियां त उनजो हिन वायरस ते को असरु न आहे, को असरु न आहे, मतिलबु उहे दवाऊं पंहिंजी जॻह ते पंहिंजी। हा, इनखे लेकिन उहो ई चवनि था त हाणे जेको एडवांसमेंट थी सघे थो कोई अॻियां हली अहिड़ी दवाऊं निकिरनि जेको उन ते अचूं था, उन ते अचूं था। उहो त अञा रिसर्च हले पई, जंहिं हाणे ॾिसो न थोरी मुंहिंजे कने तक़रीबन 2 सालनि जे अंदरि अंदरि ई वैक्सीनेशन दुनिया में अची वई। अच्छा डॉक्टर साहिबु, एंटी वायरल ड्रग्स असां वटि अॻे बि हुयूं, तव्हांखे ख़बर आहे, तव्हां त इस्तेमालु कंदा रहंदा आहियूं सॉरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि में। हाणे बि एंटी वायरल ड्रग ठहियूं आहिनि, एंटी कोरोना, छा उहे यूज़ थियूं आहिनि या उन मां को फ़ाइदो आहे? ॾिसो हिन वक़्तु अञा बि जेके कुझु ड्रग एजेंसियूं हूंदियूं आहिनि जेके उनखे अप्रूव कंदियूं आहिनि, त 1 खां 2 जेके से वायरल जो मेडिसिन आहे उहे ठहियूं आहिनि ऐं ट्रायल ते हलनि बि पियूं। लेकिन इनखे अञा 100% असां इनखे नथा चऊं, जो खोड़ सारियूं जेके एजेंसियूं आहिनि, FDA आहे या पंहिंजो हेल्थ जा जेके इंटरनेशनल इदारा आहिनि उहे जेसियूं उनखे रिकॉग्नाइज़ इहे जेके अप्रूव कंदा आहिनि, लास्ट में उनखे हिकिड़ी एनालिसिस थींदो आहे, पोइ मेटा एनालिसिस थींदो आहे, रिसर्च खे फाइनल करे पोइ कंदा आहिनि, त उहो अञा न आहे थी सघियो। लेकिन मेडिसिन आहे ऐं कुझु जो ट्रायल बेसिस ते इस्तेमालु बि थिए पई, उन मां को फ़र्क़ु आहे। बिल्कुलु माण्हू पुरुमीद आहिनि काफ़ी, ऐं जेके इंस्टीट्यूशन कमु कनि पिया उहे बि ॾाढा पुरुमीद आहिनि त शायदि असां हिन ते कंट्रोल करे वञूं। तव्हां इहो छा हिकिड़ी त वैक्सीन असां जेका लॻाराईंदा आहियूं हाणे जेका हले थी पई असां वटि सॼी दुनिया में हले थी पई, छा नेज़ल वैक्सीन ॿुधायो न अॼु जेका हिकिड़ी रिसाले बि छा कयो आहे त हुन में इहा आहे त हाणे नेज़ल जेको वैक्सीन शुरू थी वेंदी शायदि अॻे साल 2022 जे एंड में या 2023 में, त उहा थींदी। उहा ज़्यादा जेको सो इफेक्टिव हूंदी बनस्पत जेको असां जीअं उनखे लोकल एप्लीकेशन खणी चऊं। बिल्कुलु। ऐं हिन वक़्तु नओं वैक्सीन असां ऑलरेडी WHO रिकमेंडेड आहिनि जेके हलनि पियूं दुनिया सॼी में, लेकिन थी सघे थो छो त रिसर्च जेका इंसान चवंदा न इनोवेशन जा आहिस्ते आहिस्ते तरक़ी थींदो, उन में का न का अहिड़ी चीज़ निकिरींदी। उमेदु इहा आहे त इनशाला असां हिन वबा खे हमेशह लाइ ख़तमु करे सघूं। अच्छा डॉक्टर साहिबु, जॾहिं साइन सिम्टम जी ॻाल्हि था करियूं असां, फ्लू जो तव्हां ज़िक्र कयो त हीअ बि हिकिड़ो फ्लू जी टाइप आहे, या निमोनिया जी जॾहिं असां ॻाल्हि था करियूं त निमोनिया जो इलाज बि असां वटि मौजूदु आहे। कोरोना जेके मरीज़ तव्हां इस्पताल में वञनि था पोइ माइनर ऐं सीवियर आहिनि या मॉडरेट आहिनि या थोरो घटि आहे, पर उनजो बि इलाजु तव्हां कयो था, छो त हुन में इलाज जा तरीक़ा आहिनि। बुखार जी दवा, बुखार खे घटायो, तव्हां एलर्जी खे घटायो, तव्हां खंघि खे घटायो, मुख़्तलिफ़ जेके मुंहिंजो साइंस आहिनि उनखे, त इहे जेके मरीज़ पोइ इस्पताल में एडमिट थियनि था, उनखे ऑक्सीजन ॾिने, इवन तव्हां ॾिसो त ICU में वञनि था, वेंटिलेटर ते वञनि था, जेको ड्रग जो पैटर्न आहे, जेकी दवाऊं इस्तेमालु थियनि थियूं उहो मरीज़ ठीकु था ॾियनि। इन मतिलबु उन्हनि दवाउनि जो हिकिड़ो तमामु सुठो इफेक्ट आहे, जो मरीज़ वेंटिलेटर तां वञी वापसि बि ठीकु थिए था वञनि। पोइ तव्हां ईअं कीअं था चओ त दवाऊं असरु नथियूं कनि? दवाऊं तव्हां उनजी ॻाल्हि कयो था जेके ॿियनि मेडिसिन में, मतिलबु ॿी बीमारी में जेका मेडिसिन इस्तेमालु कजे थी उहा हिन ते वायरल ते नथी थिए। लेकिन कुझु अहिड़ी मेडिसिन्स आहिनि जेके स्पेसिफिक असांजी सिर्फ़ु
जेको स्पेसिफिक नमूने कोन्हे, ड्रग ऑफ चॉइस कोन्हे, पर जेको तव्हांजो सिम्पटोमिक ट्रीटमेंट आहे उन सां मरीज़ ठीकु त थिए पियो। वो तो सभिनी में जेके भी वायरल डिजीज सिर्फ कोरोना जी ॻाल्हि नथा कयूं, उनमें तो सभी थियनि था न। बस जेके वायरल आहिनि उनखे सिम्टोमेटिक ट्रीटमेंट थिए थी, मरीज़ ठीकु थो थिए वञे, मरीज़ अस्पताल में वञी improve घर थो अचे। वो उन करे इम्प्रूव थियो थो, उनजे पंहिंजे बॉडी जो सिस्टम जेको आहे उहो एतिरो इम्यून सिस्टम जेको बहितर आहे जो उनखे फेस करे थो। असां तव्हां उनखे को सपोर्ट था कयो सपोर्ट था कयूं, बिल्कुलु त बुखार घटायोसीं। बिल्कुलु। पर हिन वक़्तु सपोर्ट में छा आहे, सिर्फ़ु बुखार घटाइणो या सॼो सपोर्ट कंदा न बुखार घटाइणो, उनखे इम्यून बूस्ट करण लाइ जेको तव्हां मुख़्तलिफ़ जेको चीज़ूं ॾियणु शुरू कयो, उहे फ्रेश फ्रूट्स वग़ैरह ॾियो, उनमें जेको बाक़ी वेजिटेबल्स वग़ैरह जेके खाइण पीअण जी चीज़ूं आहिनि उन्हनि खे थोरो इम्प्रूव कयो त उहो थी थो वञे। लेकिन उहो डिपेंड करे थो त उन माण्हू जी पंहिंजी इम्यूनिटी केतिरी आहे। ईअं न आहे त को जीअं तव्हां ॿुधमि था जे बिल्कुलु इम्यूनो कम्प्रोमाइज़ माण्हू जेके आहिनि उहे वीचारा प्रॉब्लम में वञनि था। लेकिन जेके माण्हू यंग आहिनि, एनर्जेटिक आहिनि, उनजी इम्यून सिस्टम थोरो बहितर आहे, उनखे सिर्फ़ु तव्हां सपोर्ट इहा करे त उनजो बुखार घटि कयो, उनजी खंघि जेका आहे उनखे इम्प्रूव करण जी कोशिशि आहे, बहितर करण जी कोशिशि आहे, ऐं उनजे साह जी सेचुरेशन जेका आहे, साह में जेका ऑक्सीजन जी लेवल आहे उनखे मेंटेन कयो। न ऑक्सीजन लेवल छो घटंदी आहे, इहो कहिड़ो अक्सर इन में मां ॾिठो त तव्हां मरीज़ खे जॾहिं मरीज़ सीवियर जॾहिं तव्हां हॉस्पिटल में खणी ईंदा त मोस्टली तक़रीबन 80% मरीज़ ईंदा तव्हां पहिरीं ऑक्सीजन ते खणी ईंदा आहियो। न ईअं छो आहे? ईअं बि न हूंदो आहे त हर हिकु मरीज़ खे मोकिलींदो आहे। मतिलबु इहो हूंदो आहे त तव्हांजी जेका सोज थिए थी न, फेफड़नि में नमूने आहे छा? हा, फेफड़नि में सोज थियणु, सोज जेका थिए थी त उनजे अंदरि गुब्बारा लॻल हूंदा आहिनि जेके असां एल्वेला चवंदा आहियूं, जेके हवा खे पंप कंदा, उहो कमु छॾे वेंदा आहिनि। तव्हांजो त असांखे उनजी जेकॾहिं तव्हां सक न कंदो, अंदरि तव्हां डिमांड न हूंदी न, उनखे छिकींदो न पाण ॾांहुं, त ज़ाहिर आहे तव्हांजे बॉडी में कमी थींदी न। जे चीज़ खे तव्हांखे मुकमल जेको सो कमु न करे रहिया आहिनि उहो कंप्रोमाइज़ थी वेंदो आहे, उनजो फंक्शन प्रॉपर न हूंदो आहे, त पोइ मजबूरी इहा थींदी आहे त उन्हनि खे ज़िंदा रखण लाइ, उते सोच घटि करण लाइ असां पंहिंजे ऑक्सीजन हथरादो ॾींदा आहियूं त उनखे मेंटेन करे बराबरि रहे। जीअं फेफड़नि में तव्हांजी ऑक्सीजन घटिजी वेंदी तीअं तव्हांजा एल्वेला जो उहो डिस्ट्रॉय थींदा वेंदा या उनजी मौत थींदी वेंदी, उन सां वॾो नुक़सानु थींदो। हिकिड़ो असां चवंदा आहियूं फाइब्रोसिस, त उहो फाइब्रोसिस जनम वठंदी जो ज़िंदगी भर तव्हांजो फेफड़ो जेको उनजी लचक जेका आहे घटि थी वेंदी। तमामु ॾाढा केस ॾिठंदा असां CFA या जेके हूंदा आहिनि क्रॉनिक जेके फाइब्रोसिस थी वेंदी आहे एल्वेला जी, त उन में पोइ हमेशह वीचारा सिलेंडर वठी हलंदा आहिनि। हिन कोरोना में बि अहिड़ा कुझु मरीज़ थिया आहिनि वीचारा जेके हाणे ऑक्सीजन खां सवाइ नथा हली सघनि। त इहो वॾो हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेकॾहिं ऑक्सीजन फेफड़नि में घटि वेई त रत में बि घटि वेंदी, जॾहिं रत में घटि वेंदी त छा असांजे रत बि ॼमणु शुरू कंदो? ॾिसो ईअं बि आहे, इहो बि हिकिड़ो हुयो माण्हुनि में, इहो बिल्कुलु छो कार्बन वधी वेंदी, ऑक्सीजन घटी वेंदी। त तव्हांजो जेको सो उन वक़्तु शुरू में त इहो बाक़ाइदे ट्रीटमेंट ई तव्हां शुरू कंदा हुआ त जेको तव्हांजे वेन्स में या नर्व जेके आहिनि सिस्टम आहे पूरो ब्लड जो, उन में कहीं क्लॉट न ॼमे, माना ऑक्सीजन घटी न वञे, घटी वञे, क्लॉट न थी वञे, उहो ख़तरनाक साबित थींदो, उहो ख़तरनाक थिए थो बिल्कुलु। ऐं उन लाइ जेको स्ट्रोक थी सघे थो, काफ़ी घणो माण्हू जेके स्ट्रोक में आया बाद में ख़बर पए थो कोरोना जे करे आया, काफ़ी माण्हू पेट जे बीमारियुनि जे करे आया वीचारा ख़बर पए थो कोरोना आहे। त सिम्टोमेटिकली जेको उन में कॾहिं बि इहो चयो नथो वञे त कोरोना जे करे हिकिड़ी सिम्टम्स आहे, 2 आहिनि या 5, काफ़ी जेके सिम्टम्स आहे चवंदा ऐं बाद में प्रूव थियनि था त हीउ माण्हू जेको आहे सो। तव्हांजो मक़सदु इहो आहे त जेके लंग्स आहिनि उनखे बचाइणो आहे, उन्हनि खे डैमेज न थींदो, जेकॾहिं उहे थियनि था त उहो ख़तरनाक साबित थींदा। कंहिं बाल ते उन में सोज न अचे, उहे एल्वल लाइ बंदि न थियनि, उहे चौक न थियनि, उहे ख़राबु न थियनि। बिल्कुलु ॾिसो न, तव्हांजो सॼो सिस्टम जेको आहे सम्झो फेफड़ तव्हांजे गाॾीअ जो इंजिन आहे, उतां हवा अचे थी, ऑक्सीजन ऐं कार्बन ॿाहिरि थी वञे, इहो हिकिड़ो वॾो सिस्टम आहे। उन सिस्टम जेकॾहिं तव्हांजो कोलेप्स थी वियो त पोइ ज़ाहिर सभु मतिलबु तव्हांजी दिलि बि मुतासिर थींदी, गुर्दा बि तव्हांजा मुतासिर थींदा, तव्हांजा दिमाग़ बि मुतासिर थींदो, त उन्हनि खे पहिरीं जेको आहे ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई। जेके माण्हू नशो कनि था, जेके माण्हू सिगरेट पीअनि था, मुख़्तलिफ़ असां वटि नशा आहिनि, अॼुकल्ह त जदीद नशा बि अची विया आहिनि, उन्हनि जा नाला आहिनि या हुको या सिगरेट, मतिलबु जेको स्मोकिंग वारो, उनजो असरु लंग्स ते तमामु घणो आहे, त उहे माण्हू कोरोना खां वधीक मुतासिर आहिनि। बिल्कुलु, छो त हुनजा लंग अॻे ई कमज़ोर हूंदा, जंहिंजी डिस्ट्रक्शन थी चुकी आहे लंग जी, यानी की जेको नुक़सानु पहुची चुको आहे, उनजी कैपेसिटी घटि हूंदी न तव्हांजी कमु करण जी। तव्हांजे कंहिं बि गाॾीअ जो इंजन जो कमज़ोर थी चुको आहे त ज़ाहिर आहे उहो धूप हणंदो, तव्हांजी गाॾी जो वज़न बि घटि खणंदो, न उनजो लंग्स कमज़ोर आहिनि, उहे जल्दी ख़राबु थी सघनि था, बिल्कुलु जल्दी ख़राबु थींदा। अहिड़ा मरीज़ खे आया तव्हां वटि OPD में या कॾहिं अस्पताल? थोरा सारा माण्हू अहिड़ा अचनि था जेके स्मोकर आहिनि, उहे ज़्यादा कॉम्प्लिकेशन्स में आहिनि, उनखे यानी ज़्यादा तकलीफ़ूं आहिनि, उनखे ज़्यादा के सिम्टम्स आहिनि बिनस्बत हुनजे जेको सिगरेट नथो पीए, जेको नशो नथो करे, जेको नशे वारा जेके अचनि था उहे तक़रीबन जेको कॉम्प्लिकेशन ज़्यादा खणी था अचनि, उनमें खंघि तमामु सीवियर क़िस्म जी हुजे थी, ऐं उन खां अलावा साह जी शदीद तकलीफ़ हुजे थी उन्हनि खे, ऐं हलण चलण में जेको उनजो ॾाढी कमज़ोरी थी वञे, छो त तव्हांजा लंग्स प्रॉपर कमु कंदा आहिनि उन वक़्तु जॾहिं तव्हांजा
कंप्रोमाइज़ थी वेंदा आहिनि धुएं जे करे उनमें पहिरीं खां सोजन हूंदी आहे वधीक जेको डिज़ीज़ कंदी आहे उनखे वायरस करे थो त उन करे उनमें प्रॉब्लम ज़्यादा थी थिए बनस्पति डॉक्टर साहब लाइफ सेविंग ड्रग्स या स्टीरॉइड जो बि हिकिड़ो रोल हूंदो आहे एलर्जी में या स्वेलिंग में या जेकॾहिं कंहिं माण्हू जी ज़िंदगी बचाइणी आहे फौरन जेको माण्हू वेंटिलेटर ते वञे थो ICU में त 7-8 ॾींहं जेकॾहिं असां लाइफ सेविंग ड्रग ॾिनी या को स्टीरॉइड ॾिनो त को नुक़सानु कोन्हे फ़ाइदो आहे त छा तव्हां सम्झो स्टीरॉइड सां बि असां जेको सो कोरोना जे मरीज़नि जो इलाजु करे सघूं था इहो हर क्लिनिक ते नथो थी सघे हर अस्पताल में नथो थी न जेके मरीज़ एडमिट थियनि था मां उन स्पेशलाइज़ यूनिट जेके हूंदा आहिनि उनमें करे सघंदा उहो फिजिशियन करे सघंदो इहो डिसीजन कंहिं हिकु डॉक्टर जो हूंदो आहे उहो बाक़ाइदे टीम वर्क हूंदो आहे उन सभिनी जो हूंदो आहे उहो बि ॾिसणो पवंदो आहे त हिन स्टीरॉइड जे करे नुक़सानु केतिरो थिए थो फ़ाइदो केतिरो थिए थो इहो ॾिसणो कंपेयर करे पोइ कंदा आहिनि इन खां अलावा कोई बि डॉक्टर ईअं जेको थो ऐं बदकिस्मती असांजी इहा आहे त असांजे जेके वेठा आहिनि मशहूरु जेके डॉक्टर वेठा आहिनि कोएक्स जेके चवंदा आहियूं असां उन्हनि त बेड़ो वर्क करे छॾियो आहे मरीज़नि ॾाढी सीवियर कंडीशन में पोइ जॾहिं पहुचंदो आहे तॾहिं वेंदो आहे पोइ वरी डॉक्टर ते इल्ज़ाम ईंदो आहे त आख़िर में त हिते अची जेको वीचारो अलाह खे प्यारो थी वियो त इहो हिकिड़ो मैसेज बि आहे सभिनी लाइ त ख़ुदा जेको सो कोएक्स का आहिनि इन जो इलाजु न करायो स्टीरॉइड इस्तेमालु कयो पर डॉक्टर जे हिदायत जे मुताबिक़ प्रॉपर यूनिट्स में करायो जिते तव्हांजा हॉस्पिटलाइज़ेशन फैसिलिटी हुजे ऐं जिते डॉक्टर जेको सो क्वालिफाइड हुजे ऐं जिते यूनिट जेको बाक़ाइदे तव्हांजी सॼी इनखे संभाले सघे सिस्टम खे इन खां अलावा जेको हर गली मोहल्ले में जेके वेठा आहिनि डॉक्टर उन्हनि खां इहे इंजेक्शन न लॻायो न पर डॉक्टर सिम्प्टोमेटिक ट्रीटमेंट त केर बि डॉक्टर करे सघे थो कोई इशू त कोन्हे डॉक्टर ज़रूरु करे सघे थो लेकिन ॾिसो न असांजे फैमिली फिजिशियन जेके आहिनि पहिरीं उनखे सिम्प्टोमेटिक ट्रीट कंदा उन्हनि जी कंडीशन जेकी त उहो त रेफर कंदा आहिनि पर असां ॾिठो वियो आहे त उहे डॉक्टर जेके जिनखे असां कोएक चऊं था उहो मरण घड़ी ताईं तव्हांखे आश्रम में सुठे डॉक्टर ॾे मोकिलींदा न आहिनि रेफर जो सिस्टम जेको आहे ॾाढो ख़राबु आहे उन करे तमामु घणा नुक़सान थियनि था त मुंहिंजी हुन आवाम खे इहा अपील आहे त घटि में घटि तव्हांखे क्वालिफाइड डॉक्टर खां ज़रूरु करायो उहो तव्हांखे ज़रूरु तव्हांजी सिम्टम्स ॾिसंदो तव्हांखे फौरन रेफर कंदो ऐं ज़्यादा रखण जी हुनखे ज़रूरत न आहे त तव्हांजी ज़िंदगी सां खेॾे अच्छा डॉक्टर साहब जीअं तव्हां चओ त कुझु अहिड़ा मरीज़ बि आहिनि जिन खे ॿियूं बीमारियूं आहिनि जिन जो तव्हां ज़िक्र कयो कंहिंजा गुर्दा ठीकु न आहिनि कंहिंजो लिवर ठीकु न आहे जीअं लंग्स जो बि असां ज़िक्र कयो कंहिंजी दिलि ठीकु न आहे या उनखे अलावा कंहिंखे स्ट्रोक आहे अॻे ई ऑलरेडी पर जिन जा दिलि जा मरीज़ जेके आहिनि जिन जेका बाईपास थियल आहे या एंजियोप्लास्टी थियल आहे चवंदा आहिनि हिन वायरस जो दिलि ते बि जेको कोरोना जो काफ़ी असरु आहे त उहे मरीज़ कहिड़ो एहतियात कनि या उन्हनि ते हिन जो कहिड़ो इफेक्ट आहे उहे पंहिंजो घटि में घटि पंहिंजी प्रॉपर मेडिसिन आहे उनखे करे बंदि न कनि पहिरियों त कमु इहो कनि ब्लड प्रेशर जी दवाऊं बिल्कुलु खाईंदा रहनि ब्लड प्रेशर खे मेंटेन कंदा रहनि शुगर जो मरीज़ आहे त पंहिंजी शुगर जी दवाऊं असरु थींदो ई आहे त बीमारी थियण खां वधीक शुगर जी दवा बंदि करे छॾींदा आहिनि चवंदा आहिनि असां कमज़ोर आहियूं ब्लड प्रेशर जी दवा बंदि करे छॾींदा आहिनि त डॉक्टर जे कंसल्टेशन खां बग़ैर कॾहिं बि इहो कमु न कयो पहिरियों त कमु इहो ठीकु आहे हिकु त इहो थी वियो इहे दवाऊं ॿी इहा आहे त तव्हांखे इन्हनि चीज़ुनि खां बचण लाइ पहिरीं त पंहिंजो बचाव करणु घुरिजे प्रॉपर मास्क यूज़ करणु घुरिजे ऐं जेके खंघि वारा मरीज़ आहिनि उनखां दूरि रहणु घुरिजे ऐं डिस्टेंस रखण खां अलावा पंहिंजे हथनि जी सफ़ाई रखो तव्हां इहे सभु जेके SOP ते कंदो त मुंहिंजे ख़्याल में बची सघनि था बाक़ी जेकॾहिं तव्हांजा ॻाल्हि कनि त उहो ज़रूरी न आहे त सिर्फ़ु दिलि ते असरु करे जॾहिं तव्हांजा लंग्स जेके कंप्रोमाइज़ थी वेंदा त उहो पंहिंजो जेको नुक़सानु आहे उहो शेयर कंदा सभिनी ऑर्गन सां स्पेशली 5 जेके हुनजा ऑर्गन आहिनि दिलि में बि त रत अचे थो न बिल्कुलु दिलि में रत अचे थो त उहो बि तव्हां सां उते वेंदो ऐं उनखे अलावा तव्हांजे गुर्दनि में वेंदो ऐं दिमाग़ ताईं पहुचंदो त इहे सभई सिस्टम तॾहिं इन्वॉल्व थींदा तव्हां जॾहिं फिफड़नि खां ऐं फिफड़ा तव्हांजा ऐं दिलि बिल्कुलु क्लोज़ आहिनि इन करे दिलि ते ज़ाहिर आहे हुनजो अटैक थिए ई थिए थो त तव्हां बचो बीमारी खां एहतियात करियो तॾहिं तव्हां हुनखे बची सघो था बाक़ी लॻी वञण खां पोइ एहतियात करणु तमामु घटि फ़ाइदो ॾींदो तव्हांखे अच्छा दिलि जा मरीज़ वैक्सीन कराए सघनि था बिल्कुलु कराए सघनि था अञा ताईं जेको को बि कंहिं दिलि जे मरीज़ खे असां ॾिठो हुनखे कोई कॉम्प्लिकेशन थी हुजे वैक्सीन करे मतिलबु इहा बि रिकमेंडेशन मौजूदु आहे रिकमेंडेशन मौजूदु आहे बिल्कुलु मौजूदु आहे पंहिंजे फिजिशियन सां जेको तव्हां एडवाइस वठो ऐं जेके फिजिशियन आहिनि उनखे ख़बर त स्टेबल आहे मरीज़ कराए सघे थो अच्छा असां वटि TB जा मरीज़ बि तमामु घणा आहिनि सिंध में पाकिस्तान जो नंबर 5 ते दुनिया में साउथ एशिया में हा मतिलबु उहो आहे उन सां गॾो गॾु असां वटि एड्स जा मरीज़ बि आहिनि कुझु ज़ाहिर आहिनि कुझु न आहिनि ज़ाहिर ठीकु आहे उहो बि असां वटि त अहिड़नि मरीज़नि खे छा करणु घुरिजे कोरोना बि त लंग्स ते इफेक्ट हुआ ट्यूबरकुलोसिस जे मरीज़नि खे त ऑलरेडी हुनजी मेडिसिन जेका हलंदी रहंदी आहे उहा त पंहिंजी जॻह ते आहे उन्हनि खे ज़्यादा एहतियात जी ज़रूरत आहे छो त उन वक़्तु कुझु मरीज़नि में केविटी बनी वेंदी आहे जेके असां चवंदा आहियूं ज़ख़्म जेको आहे बाक़ाइदे नज़र ईंदो आहे छो त TB जो असरु घणो करे लंग्स ते हूंदो आहे लंग्स थींदो आहे ख़ासि करे राइट लंग ते ज़्यादा पवंदो आहे उन खां पोइ जेकॾहिं अञा वधे थो पोइ स्प्रेड थींदो आहे मुख़्तलिफ़ हिसनि में
लेकिन जेके उहो अहिड़े क़िस्म जो कैविटेटिंग आहे उहो पहिरीं खां ब्लड जेको करे पियो उनजी HB तव्हां जेके TB मरीज़ थींदो हेमोग्लोबिन उहो किरल ई हूंदो आहे त उन्हनि लाइ वरी वधीक इहे सूरत ख़राबु थी सघे थी त उन्हनि खे एहतियात जी ज़्यादा ज़रूरत आहे खाधे पीते जेको त उनखे ज़्यादा फैसिलिटी ॾियणु घुरिजे उनखे सुठो खाधो खाराइणु घुरिजे सुठो खाधो हिन मक़सदु न आहे तव्हां जेको KFC था घुराए करे सुठो मतिलबु बैलेंस डाइट जेका उहा ॾियो सादा खाधा ॾियो लेकिन फ्रेश सब्जियूं हुजनि ऐं तव्हांखे जेको फ्रूट जेको बि अवेलेबल हुजे सस्ते में सस्तो उहो वठी खाओ त उन सां तव्हां जेको हुनखे रिकवर कयो बेदो जेको आहे हिकिड़ो क़िस्म जो जेको असां उन ते अचूं था कुझु खाधनि जे बारे में तव्हां खां पुछंसि त मतिलबु हिकिड़ा त उहे मरीज़नि जेके दवाऊं वठनि पिया TB जा हिकिड़ा मरीज़नि जिन दवा खाई ठीकु थी विया आहिनि छा उन्हनि ते बि हिन जो इफेक्ट थींदो जे दवाऊं न पिया बिल्कुलु इफेक्ट त थी सघे थो उन ते बि अच्छा बिल्कुलु थी सघे थो लेकिन इहा चवण जो मक़सदु इहो आहे त उन जी सूरत अहिड़ी न हूंदी आहे त अच्छा डॉक्टर साहब टाइम ख़तम थियण वारो आहे पॉइंट ते ईंदासीं इम्यूनिटी लाइ कहिड़ियूं 2-4 शयूं वधीक खाइणु घुरिजनि जीअं असांजी इम्यूनिटी वधे जीअं तव्हां खीर जो अंडे जो ज़िक्र बहितरीनु ग़िज़ा जेका आहे त चवंदा न कंप्लीट फूड जेको आहे त हिकिड़े क़िस्म जी आहे उहो आहे तव्हांजो अंडो आहे खीर आहे सब्जियूं जेके फ्रेश आहिनि जेके बि आहिनि फ्रेश ज़रूरु न आहे तव्हांखे महांगी सब्जी वठो विटामिन्स आहिनि उहे वठो फ्रूट्स खां अलावा तव्हांजे जेको गोश्त मच्छी वग़ैरह मिली सघे थो वठो ॾाढो सुठो डॉक्टर साहब मैसेज छा हूंदो पैगाम मैसेज इहो आहे त महिरबानी करियो तव्हां पंहिंजे पाण खे वैक्सीनेट करायो ऐं हिन मुल्क खे जेकॾहिं तव्हां ख़ुशहाली लाइ वठणु चाहियो वजह तव्हां तरक़ी करण लाइ सोचो था माना मुल्क जी भलाई सोचो था त सभ खां पहिरीं पंहिंजी फैमिली खे पाण खे ज़रूरु वैक्सीनेट करायो वॾी महिरबानी डॉक्टर अब्दुल गफूर शोरो तव्हां असां वटि आयो था नाज़रीन असांजे मौजूद महिमान ऐं डॉक्टर गफूर शोरो असां सां गॾु जंहिं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई अथई जेका घर घर मुहिम कोरोना जे ख़िलाफ़ु जेका असां टुकड़नि जी मुहिम शुरू कई आहे या वैक्सीन जी उन मां फ़ाइदो वठो सभिनी माण्हुनि खे वैक्सीनेट करायो पंहिंजे घर खे पंहिंजे मोहल्ले खे त जीअं हिन वबा मां असांजी जान छुटे ऐं छो त जेकॾहिं असां को बि कोताही कई त हीउ मर्ज़ु असां वटि मौजूदु आहे उहो पोइ वरी असांजे घरनि में असांजे मुल्क में मौजूदु हूंदो इन करे हिन मुहिम मां असांखे फ़ाइदो वठी पंहिंजी ज़िंदगी खे बहितर करणु बि घुरिजे ऐं बहितर गुज़ारणु बि घुरिजे इन ते प्रोग्राम लाइव लाइन जो वक़्तु पूरो थियो पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा अल्लाह हाफ़िज़